तूं ॻोठ उजाड़ ॾिसी ऐं लाशनि जा सत माड़ ॾिसी मुंहिंजो तजगरी फटजी वियो मुंहिंजो त कलेजो कटजी वियो हर रोज़ धड़कन ते गोलियूं हर शाम लहू सां थी होलियूं रत मंझि ॻाढ़ो यूं जे त कपार में काढ़ो प्रोफेसर डॉक्टर अजमल सावंत जो क़त्ल न सिर्फ़ इल्म ऐं शऊर जो क़त्ल आहे पर पूरी इंसानियत जो क़त्ल आहे छाकाणि त प्रोफेसर डॉक्टर अजमल सावंत ॿाहिरें मुल्क मां PhD जी डिग्री वठी उते ई सेटल थियण बजाए पंहिंजे इलाइक़े में हिकु बहितरीन इल्म ऐं शऊर जूं ख़िदमतूं सरअंजाम ॾियण लाइ पंहिंजे अबोज माण्हुनि जी ख़िदमत लाइ वापसि पंहिंजे इलाइक़े में आयो पर खेसि कहिड़ी ख़बर त हिन क़बाइली इलाइक़नि में इल्म ऐं शऊर जो को बि क़दुरु न आहे जिते दिरंदा सिफ़त इंसान रहनि था जेके कूड़ी अनाज जे ख़ातिर सदस्य रत जा प्यासा बणिजी विया कंदकोट में क़बाइली तकरार जे नाले तां सुंदराणी बिरादरी जे नामालूम हथियार बंदन सावंत बिरादरी जे नाले वारी शख़्सियत डॉक्टर मोहम्मद तारिक सावंत जे भाउ IBA सखर जे प्रोफेसर अजमल सावंत खे ॾींहं ॾिठे जो गोलियूं हणी क़त्ल करण बैदि मौक़े तां आसानी सां फरार थियण में कामयाब थी विया कश्मीर ज़िलो भुंग लाइ अगवा क़त्ल ऐं फुर जे वारदातुनि में मशहूरु थी वियो आहे कानूनी रिट किथे बि नज़र कोन थी अचे सिंध जे मुख़्तलिफ़ ज़ातियुनि में बिरादरियुनि जा झेड़ा हलंदड़ आहिनि ख़ासि तौर ते लाड़काणे ऐं सखर डिवीज़न में क़बाइली झेड़नि सबबि केतिरियूं ई इंसानी जानियूं ज़ाया थी चुकियूं आहिनि अजमल सावंत बि पंहिंजी दुनिया वसाइण लाइ फ्रांस छॾे आयो हो हू कंदकोट जे कचे वारे पासे ज़मीनुनि ते वियो खेसि कहिड़ी ख़बर त लाबारनि जी मुंद हिन जी जवानी लुणी वेंदी जंहिं सीने में इल्मु पढ़ाइण जी उमंग हुई उन में शीओ दाख़िल कयो वियो ऐं खेसि क़त्ल कयो वियो असांखे इंतिहाई अफ़सोस ऐं ॾुख थियो आहे त हिकु बाशऊर बाइलिम वॾे तारीख़दान प्रोफेसर जो हिकु क़त्ल थियो आहे त असीं सम्झूं था असीं हिन ग़ुलाम समाज जे अंदरि जिते क़बाइली ज़हन जा माण्हू हिकिड़े बाशऊर माण्हू खे हिकु वतन दोस्त माण्हू खे लिखियल पढ़ियल माण्हू खे इंटेलेक्चुअल माण्हू खे क़त्ल कयो वियो आहे ऐं हीअ एहतिजाज असां मुसलसिल कंदा रहंदासीं जेसि ताईं जेका ही उनजे कातिलनि खे गिरफ़्तार कयो नथो ईअं 12 मुल्कनि पढ़ण वारो माण्हू 12 मुल्क में बि डॉक्टरी करे सघे पियो लेकिन पाकिस्तान जो मुस्तक़बिल ऐं पंहिंजी औलाद जो मुस्तक़बिल जो तबाह कयो वियो आहे ऐं असां उन्हनि कातिलनि जे सख़्तु लफ़्ज़नि में शिया उलमा कौंसिल पाकिस्तान सख़्तु लफ़्ज़नि में मज़ामत कयूं था उनजे कातिलनि खे गिरफ़्तार करे उनखे कैफ़े किरदार ते पुॼायो वञे असांजे ज़िले कश्मीर में PhD होल्डर जेके माण्हू आहिनि न हुजण बराबरि आहिनि ही क़बाइली दहशतगर्दी जो नालो ॾेई करे ॼण त माण्हू इहा क़बाइली दहशतगर्दी फैलाए रहिया आहिनि असां सम्झूं था अव्वल रोज़ खां वठी करे जेके बि क़बाइली दहशतगर्दी में जिन बि क़ौमुनि जा माण्हू क़त्ल कया विया जेकॾहिं उहे कातिल गिरफ़्तार थियनि हा ऐं उन्हनि खे सज़ाऊं मिलनि हा त इहे ॾींहं न ॾिसणा पवनि हा पर अॼु उहो प्रोफेसर जेकॾो हिकिड़े कलाक जा ॿियनि मुल्कनि वारा उनखे 30,000 रुपया ॾियनि पिया उहे जेका सो उन पैसनि खे पुठिते सटे करे इहो वचन कयो हो त सिंध जे मारूड़नि जे लाइ ज़िले जे कश्मीर जे मारूड़नि जे लाइ जेको तालीम न हुजण बराबरि अंधेरी आहे उन में रोशनी उजागर कंदो पर अफ़सोस आहे त इंतिज़ामिया जी हमेशह जीअं क़बाइली दहशतगर्दी जो नालो ॾेई करे मक़तूलनि खे पनाह ॾिनी आहे उन्हनि खे कातिलनि खे पनाह ॾिनी आहे तहफ़ुज़ ॾिनो आहे ऐं हालिया बि जेका सो क़बाइली दहशतगर्दी जो नालो ॾेई करे असां सम्झूं था त इहो खून इहो क़त्ल इहो शहीद जो जेको हक़ीक़ी वरसो आहे उनखे उहे जेका सो दफ़नाइण चाहिनि था असां समूरा सियासी समाजी बिलख़ुसूस जमीयत उलमा इस्लाम जे प्लेटफॉर्म ते एहतिजाज था कयूं ऐं SSP कश्मीर साहब खां मुतालबो था कयूं त साईं जन अव्हांजे ज़िले कश्मीर में ऑपरेशन जे बावजूदि अहिड़े क़िस्म जो क़त्ल हिकिड़ो इंतिज़ामिया ते सुवालिया निशान आहे चवनि था त हिन जॾहिं मौत जी बुए खे महसूसु कयो त ज़मीनुनि खां निकिरी आयो पर वाट ते संदसि वेरनि खेसि मारे विधो ईअं कातिल धुरजा बि के नौजवान ऐं बाशऊर हूंदा जिन खे हिन राज में तोड़े राजनीति में अहिड़ो किरोध ऐं कलूर पसंदि न आहे
अहिड़ी बाहि खां बचण लाइ केतिरनि बिरादरियुनि जे पहाड़नि ऐं ॻोठनि खे लॾपलाण करणी पई आहे। उहे कलूर कानून जे हुक्मरानी ऐं अदल थियण सां ई ख़तम थी सघनि था। ताज़ो डॉक्टर अजमल सावंत जे क़त्ल खां पोइ बि साॻी कार थी आहे त संदसि कातिल वाक़े खां पोइ घर छॾे फरार थी विया आहिनि ऐं पुलिस संदन घर ढाहे त छॾिया आहिनि, पर छा प्रोफेसर डॉक्टर अजमल सावंत जे क़त्ल में मुलवस जवाबदार गिरफ़्तार थी सघंदा ऐं खेनि कैफ़रे किरदार ताईं पहुचायो वेंदो? इहो तव्हां ऐं असां लाइ हिकु वॾो सुवालु आहे।